गोठो माही खान ओठे जे अंदर राहिब खान उन जे भाइरन लखे रुपया खर्च करे मुझे महबूब मुय्यदीन मीर जे रूह के ईसाले सवाब जे नियत सा हेडो वडो खैरात कया हेडो वडो खैर कया हेडो वडो प्रोग्राम कया इन सब जो सवाब जदे अल्लाह जे दरबार में अर्ज करे मुय्यदीन मीर दिलबर जे दरबार में पहुंचाइंदा सी त ओहो बेवफा कोने को जेकरे गुलाम बेवफा ना है त आका बेवफा थी तो गाला गाला यार गाला चेबो न अदा ये नाची वेठी छी अदा ने जी नानी भी वेहंदी है सब पुछते वेठला मोजा दोस्त सुवान अदा ही जो जी जा वडा भी ई हन ओ मोजा दोस्त जे जा गुलाम वफादार तो न जो आका वफादार हुंदो या न हुंदो पक्की गाला त पो पाण ही ईंदुम होत पर कुछ आऊं ब अग भरी थिया मता चवे में बलोच त हिन कम हीणीअ मां की न थियो हाणे सजे प्रोग्राम जो तत ऐं आखिरी 10 मिनट जा तबलीग जा जुमला उहे जरा गौर सां ॿुधजा ओ मुंहिंजा मुसलमान भा सब खां पहिरीं त इहो वाइदो कर त आऊं पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे सुम्हण खां पहिरीं कलमे पढ़ण जो ताकीद ज़रूर कंदुसि गाला मुझा मुसलमान भा तवजा कर यो वायदो कर त पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे रात जो सुम्हण जे टाइम ते चोस बचड़ा कलमो पढ़ी पो सुम्हो चो इंशाअल्लाह ताला चवंदासी नंढड़ा बचड़ा वो बुधी रहा हन उन्हनि खे समझाइबो त नंढड़ा बचड़ा बाबा अब्बा पुत्र भाइटिया डोटरा जेकरे तू कलमो पढ़ी सुम्हंदे त तोखे रात जो ड्रिज कोन थींदो अल्लाह से तो ते राजी थींदो सुबह जो सवेल उथंदे न त अल्लाह से को जेकी कुछ घुरंदे तो लींदो जॾहिं न बचड़े जे दिमाग में इहा ॻाल्हि वेठी पो ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो करे ॾेखारे ॻाल्हि ज़हन में अचे वई हिकिड़ी औरत हिकिड़ो पुटड़ो अल्लाह उन खे ॾिनो भाइरनि जो सहारो कोन्हे को अॼु बि कहिड़ा भाइर था भेनरूं संभालीनि सबको पंहिंजे बचन में पूरो आहे लेकिन यादि रखी छॾिजां अबे अम्मा खां पोइ न्याणीअ खे अबाणे दर जो भाइरनि जो वॾो सहारो हूंदो अथई याद रखी छॾिजां मुसलमान न्याणी उहा शइ थई जंहिंजे ॾियण मां कॾहिं बि खोटी कान ईंदे वधंदे खुटंदे कोन न्याणियुनि खे संभाल अबो अम्मा त पंहिंजा बच्चा संभालींदा पर जॾहिं न अबो अम्मा न हुजनि ईद बरात थे 5000 जो वॻो पंहिंजे घरवारीअ जे लाइ आण उन जो हक़ आहे हिकिड़ो 500 जो वॻो पंहिंजे भेण ॾे विॾियारे मोकिल जेॾी महिल न न्याणीअ वटि भाउ जे तरफ़ खां 500 जो वॻो पहुतो त उहा ख़ुशीअ में रोंदी बि पाड़े जे माइनि खे ॾेखारींदी ओ अदी फलाणी ही ॾिस मुंहिंजे अबाणनि ॾांहुं मुंहिंजे भाइड़े मुंडे वॻो मोकिलियो अञा घरवारी 5000 जे वॻे ते थोड़ो कुरकंदी मुंह मुबारक थोड़ो सुजाईंदी त जेकर 7 वारो हुजे त छा थे पर जेका भेण आ न उहा 5 सवन खे कान ॾिसंदी पर अबाणे पार खे ॾिसंदी त मुंहिंजे अबाणनि ॾांहुं आयो आहे इन करे मुसलमान पंहिंजूं न्याणियूं संभाल अब अम्मा खां बाद में भाइरनि जी वॾी ज़िम्मेवारी आहे पंहिंजे भेनरुनि खे संभालीनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा औरत जंहिंजो भाउ बि नाहे भेण बि नाहे हिकिड़ो सहारो मुड़ुस हुयो अल्लाह उहो सहारो खसे छॾियो पुटड़े जो औलाद आहे हिकिड़ो पुटड़ो रब उनखे ॾिनो आहे जॾहिं ॾिठई त दुनिया में मुंहिंजो को बि सहारो कोन्हे को हिन मुंहिंजे बचड़े खे सहारो केरु ॾींदो हुनजे दिल में ख्याल आयो छो न पंहिंजे बचड़े जी उथंदे तरबियत अहिड़ी कयां जो हिनखे दुनिया जे तरफ़ तवजह करण जे बजाय पंहिंजे रब जे हवाले करे छॾियो नमाज पढ़ंदी आ मुसल्ले जे भर में मुसल्लो विछाईंदी आ उन पुटड़े के चवंदी आ हलिया मुंहिंजा बचड़ा मुझे भर में अची नमाज पढ़ बचड़ो वेचारो नंढड़ो ईंदो आ मश्करी भी कंदो आ अमड़ जीअं सजदो ॾींदी आ बचड़ो बिने उबतो सुबतो सजदो ॾींदो आ मुसल्ले जे हेठों अमड़ शइ लिकाए रखंदी आ नमाज पढ़ी बस कंदी आ बचड़े के चवंदी आ बचड़ा हाणे हथड़ा खण बचड़ो हथड़ा खणंदो आ बचड़ा चो अल्लाह सही के त अल्लाह सही मुखे टाफियूं दे
हाणे मां थी सेखारे बचड़े खे। बचड़ा चओ त मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे टाफियूं ॾे। बचड़ो चवंदो आहे अल्लाह साईं मूंखे टाफियूं ॾे। हेॾो हथ मां खणी झट में हुनजे हथड़े में विझी छॾींदी आहे। बचड़ो चवंदो अम्मा अल्लाह साईं टाफियूं ॾेई छॾियूं। हा बचड़ा पोइ खा। अहिड़े नमूने सां बचड़े जी तरबियत शुरू कई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ख़ुदा जी कुदरत आहे। हिकिड़ो ॾींहुं अची वियो, पाड़े में कज़ियो थी वियो आहे। उहा कुमाई बचो आहे कज़े में हली वई आहे। नंढड़ो बचड़ो खेॾण हलियो वियो। माउ खे पक हुई त बचड़ो मुंहिंजो खेॾण वियो आहे। अमड़ खे दिलि में ख़्याल आयो, मानीअ जो टाइम थियण वारो आहे। घर में काई पहर कान्हे का, मुंहिंजो बचड़ो ईंदो हुनखे बानी केरु ॾींदो। अॼु बचड़े खे बि बुख लॻी आहे। अमड़ जो इंतज़ार कोन थो करे। घर में आयो आहे, ॾिठई त अम्मा कान्हे का। देर कान कई, उहो मुसलो खयो अथई, मुसलो विछायो अथई। जीअं अमड़ वुज़ू कंदी आहे ईअं उबतो सुबतो वुज़ू करे आयो आहे। नंढड़ो बचड़ो 4-5 सालनि जो आहे। उनखे कहिड़ी ख़बर त वुज़ू छा खे चइबो आहे। ईअं मुसलो विछाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जीअं अमड़ सजदा ॾींदी हुई ईअं सजदा 2-3 ॾेई करे अखियूं ॿुटे हथड़ा खणी चवे थो ओ मुंहिंजा मौला मूंखे बुख लॻी आहे। मुंहिंजी जीजल अमड़ बि अॼु कान्हे का। मौला अॼु मूंखे मानड़ी त खाराए। हिन अञा एॾो हथड़ा खणी बस कया। बेनियाज़ रब जे रहमत खे जोश आयो आहे। ओ जिब्राईल जीउ रब्बे जलील, देर न कर, अॼु जन्नत जा ताम खणी मुंहिंजे बाले खे पहुचा। जन्नत मां ताम अची विया। बचड़ो खाई रहियो आहे, सुकून सां मानी पे थो खाए। हुनखे पका त रोज़ मिलंदी आहे, अॼु बि मिली आहे। हू बेसमझो बचड़ो आहे। होॾो अमड़ जे दिलि में ख़्याल आयो आहे, मतां मुंहिंजो बचड़ो अची वञे, मतां हुनखे बुख लॻे, हुनखे मानी केरु ॾींदो। अमड़ बि कज़े तो तकड़ में मोटंदी आहे। जीअं जो दरवाज़ो अंदरि टपे, ॾिसे त मुसलो विछायो पियो आहे। मुंहिंजो बचड़ो वेठो आहे, पर अजीब खुशबू वारो खाधो खाई रहियो आहे। अमड़ निहारे चवंदी आहे बचड़ा जीउ मुंहिंजी जीजल अम्मा अॼु ही अजीब खाधो कंहिं ॾिनो अथई। जवाब ॾींदो आहे ओ मुंहिंजी अम्मा जंहिंखां रोज़ घुरण सेखारींदी आहे, अॼु तूं कान हुई। उहो तुंहिंजे साम्हूं घुरंदो हुयुसि, उहो यार ॾींदो हो। अॼु तूं बि कान हुई। मुसलो विछाए चयोमांसि ओ मुंहिंजा सुहिणा, अॼु मुंहिंजी अमड़ बि कान अथई। अॼु मूंखे बुख ॾाढी लॻी आहे। उनखां जो घुरी बस कयम, अञा मूं हीअं हथड़ाई मुंहं ते कोन भरिया त ही अजीब खाधो मुंहिंजे आॾो अची वियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा अॼु बि मूंखे उन ॾिनो आहे जेको रोज़ ॾींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त ॿुधा, हाणे इहो बचड़ो ज़िंदगी भर कंहिंजे दर ॿिए ते वेंदो। जवाब कंहिं वॾेरे जे दर ते वेंदो, कंहिं रईस जे दर ते वेंदो, कंहिं अमीर जे दर ते वेंदो, MP MN जे दर ते वेंदो, कंहिंजे बि दर ते कोन वेंदो। छो? जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आहे। जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आहे, उन्हीअ जो रूह बि कॾहिं बि कोन रलबो आहे। जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आहे। ॻाल्हि वणी अथई, ईमानदारी सां ॿुधाए वणी अथई। पोइ जेका शइ वणंदी आहे उहा पंहिंजे बचनि जे लाइ कान वठिबी आहे। जवाब ॾे, जवाब ॾे, जवाब ॾे न। अघारो हा कई सुभाणे हाणे हा नथो करी। जेका शइ वणंदी आहे उहा कंहिंजे लाइ वठिबी आहे? बचनि जे लाइ वठिबी आहे न। ॻाल्हि आहे न, बचनि जे लाइ वठिबी आहे न। पोइ अॼु खां वठी वाइदो करी थो पंहिंजे दिलि में, मूंसां न, पंहिंजे दिलि में वाइदो करी थो त इंशा अल्लाह ताला पंहिंजे घर वारीअ सां गॾिजी करे पंहिंजे बचड़नि जी तरबियत ईअं कंदासीं। ये वाइदो करी थो। याद रखी छॾिजा मुसलमान, घर वारी यानी ज़ाल ऐं मुड़स हिकिड़ी गाॾीअ जा ॿ पीठा हन। जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़स जो पाण में कुर्ब नाहे त उहो घर जेरे ई दोज़ख आहे।
दोज़ख याद रखी छॾिजां जेके न पंहिंजे घर के दोज़ख दुनिया में ॾिसणो आहे वो पंहिंजे घर वारीअ सां पाण में ठाह न कनि घर जहिड़े ई जहन्नम थी वेंदो पर जेको माण्हू चाहे त मुंहिंजो घर हिते दुनिया में ई जन्नत बणिजी वञे वो पंहिंजे घर वारीअ खे इज़त ॾे उनखे मुहबत ॾे उनखे प्यार ॾे उनजे मथां घोर घोर वञे त इंशाअल्लाह ताला उनजी घर वारी उनजे मथां लख हिकु दफ़ो घोर वेंदो हो भटारी वीचारी लख दफ़ा घोर वेंदी पोइ जेको न औलाद ॼमंदो उहो सभु नेक ऐं साले साले अञा चवां जेको न चाहे थो त मुंहिंजूं न्याणियूं सुभाणे सुखियूं हुजनि शादी करण खां पोइ हिते न्याणियुनि वारा वेठा हो न वेठा हो न न्याणियुनि वारा कंहिंजी बि इहा दिलि चवंदी त मुंहिंजी न्याणी शादीअ खां पोइ ॾुखी थिए जवाब ॾियो अॼु भला गूंगा इते जॾहिं ॻाल्हि सम्झ में थी अचे पोइ गूंगा छो था थियो जवाब ॾियो न आहे को जेको चवे त शादीअ खां पोइ मुंहिंजी न्याणी ॾुखी थिए को आहे कोई न हूंदो पर जिन न्याणी अचे चवेसि ओ बाबा जीव मुंहिंजी बचड़ी छो त न्याणियूं पुटनि खां वधीक मिठियूं हूंदियूं आहिनि बाबा भई जेको न लक्ष्मी न्याणो ॾिनो अथई मूंखे ॾाढो तंग कयो अथई बाबा मूंसां ॻाल्हि वई पूरो कोन थो अमा ख़ुदा जी का हिदायत थिएसि पोइ छा कयां बाबा ओ हू जेको मुलो आहे न जेको कारे कुकड़ ते तावीज़ लिखंदो आहे चवनि था त हिकु टिक तावीज़ अथसि बाबा वारो कर मूंखे तावीज़ वठी आणे ॾे अमा सुबुह थियो हमरा ट्राल कुल एतिरे कयो 500 रुपया बि गीदे में विधई सिधो मौली साहब ॾे वारो कर मौली साहब मुंहिंजो न्याणो ॾाढो मुंहिंजे धीउ खे ॾुखियो कयो अथई ओ मुस्लमान जे चाहीं थो त इन मुलनि जे दरनि ते वञण खां बची वञी इन तावीज़नि ऐं इन मकरीलनि खां बची वञी त हिकिड़ो ई ॾस अथई हिकिड़ो ई ॾस कर कहिड़ो ॾस आहे जेका न तुंहिंजे घर में ज़ाल आहे उहा बि कंहिंजी त न्याणी आहे तूं उनखे ख़ुशि रख तूं उनखे इज़त ॾे हे सजण साईं जो फ़क़ीर तोसां वाइदो थो करे इंशाअल्लाह ताला तुंहिंजी न्याणी कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं कान ॾिसंदी छो त जेका तुंहिंजे घर में तुंहिंजी ज़ाल आहे उहा बि कंहिंजी त न्याणी आहे न उनजो बि अबो अम्मा त आहे न पोइ तूं जॾहिं उनखे ख़ुशि रखंदे ख़ुदा जो क़ुरान में वाइदो आहे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान दुनिया जो दस्तूर आहे जंहिं कणक काही आहे उहो जोर कोन खणंदो कणक ई खणंदो जंहिं कमद काहियो आहे उहो फुटी कोन खणंदो कमद ई खणंदो जेको पोखबो आहे उहो मिलंदो आहे पोइ तूं मुंहिंजा दोस्त पंहिंजे घर वारीअ खे इज़त ॾे तूं उन सां प्यार कर तुंहिंजे निकाह में आहे इहो यकीन कर त मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजे निकाह में आहे पर कंहिंजी न्याणी बि आहे त इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब करीम आहे दिलनि जा हाल ॼाणंदो आहे दिलनि जे राज़नि खां वाक़ुफ़ आहे तुंहिंजी न्याणी जिते बि शादी करे वेंदी इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो त तुंहिंजी न्याणी बि ॾुखियो ॾींहुं कान पोइ छा ख्याल आहे ॻाल्हि ॾुखी आहे छो त जॾहिं ज़ाल जी ॻाल्हि ईंदी आहे त फ़िलहाल हिकिड़नि जी त दिलि ख़ुशि थींदी बाग़ बहार थींदी हूंदी यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त ज़ाल ऐं मुड़ुस गाॾीअ जा ॿ व्हील आहिनि हिकिड़ो न पंचर थी पियो गाॾी कान हलंदई भले तजुर्बो कर मां त आहियां फ़क़ीर सॼण साईं जो ग़ुलाम मुंहिंजे मुर्शिदनि जो हुकुम आहे त फ़क़ीरो जिते बि वञो त दीन जी तबलीग कयो पर कुझु इस्लाह जूं ॻाल्हियूं बि उन में कयो त मन मख़लूक ख़ुदा खे को फ़ाइदो थी पए आउं त फ़क़ीर माण्हू आहे ॿुधाईं थो मुंहिंजे महबूब मदीने जे घोट ॾे निहार छा उन खां वधीक तूं ई मुस्लमान छा थियो अथई मुंहिंजे आका जो फरमान आहे पंहिंजे घर वारनि सां गॾिजी कमु कयो केॾी महिल उन्हनि जे किचन में वञो रंधिणे में वञो उहे थांव था पिया मलीन गॾिजी उन्हनि सां कॾहिं थांव बि मल कदे करे त ॾिस न ओ हिन नफ्स कुत्ते खे बारे ॾिस त सही न कॾहिं घर वारनि सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर वारा पुठीअ ते खटड़ूं था खणनि केॾी महिल उन्हनि सां गॾिजी करे चवी सो मुंहिंजी घरवारी अल्लाह जी बानी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान आहे पंहिंजे घर वारनि सां उन जे घर जे कमनि में हथ वंडायो मूंखे पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा कर दे अॼु या खट ते या खट पुठीअ ते तूं न खण अॼु मां तो वांगुरु पंहिंजे पुठीअ ते खट तो खणा इन नियत सां त मुंहिंजो महबूब मदीने जो घोट मूं ते राज़ी थी पवे
मुझे महबूब के राजी करण जे लाइ पंहिंजे घर वारनि सां गॾिजी घर जे कमकार में वंड वठायो। इंशाअल्लाह ताला मुंहिंजा दोस्त हे मुंहिंजा लफ़्ज़ तूं लिखी छॾ पंहिंजे दिल जे मथां हे तकरीर हथी की करे छॾ। अॼु खां वठी तूं अमल शुरू कर। इहो कहिड़ो हिकु पंहिंजे बचड़नि खां निमाज़ जो ताकीद कर ऐं उन्हनि खां पुछ। सुबुह मंझंदि शाम अची पंहिंजे बचड़नि खां जीअं दुनिया जा कम थो पुछी ईअं पुछ बचड़ पुट निमाज़ पढ़ी अथई? न बाबा छो ॾाहो थी निमाज़ पढ़। झट में डंडो न खण, झट में लठ न खण। प्यार सां पंहिंजे घरवारीअ खे निमाज़ जो ताकीद कर, पंहिंजे नुंहं खे निमाज़ जो ताकीद कर, पंहिंजे न्याणीअ खे निमाज़ जो ताकीद कर। सुबुह जो सवेल थी पाण बि निमाज़ पढ़, क़ुरान जी तिलावत कर। बचड़नि खे चओ बच्चा क़ुरान जी तिलावत कयो। जेकॾहिं क़ुरान पढ़ियल नाहियो न फिक्र नाहे, पढ़ी वठो। जे पढ़ण वारो केरु नाहे तॾहिं बि फिक्र नाहे। क़ुरान खोले वरक वरक खे उथला कर। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रुगी क़ुरान जी नमाज पढ़ी ज़ियारत करे, क़ुरान करीम के मुंह ते रखी दुआ घुरी निकिर। जाने कदे पेर ओॾो अॻे ई ख़ैर लॻो पियो। डस तो वटा, बीमारी भी तो वटा, दवा भी तो वटा। डॉक्टर तू पान है, वो मर्जी तुझी आ। दवा खाई बीमारी मो जान छदाई या दवा के परे करे पंहिंजे पान के मरीज करी मर्जी तुझी आ। फैसलो तोखे करणो आ। हे सजण साईं जो गुलाम जो कम हो पैगाम पहुचाइण। चो त मुझे रब पंहिंजे महबूब के चो महबूब पैगाम ॾियण तुझो कम आ। हादी मां रब आ, हिदायत मुझो अख्तियार आ। तो मुझे सोहणे महबूब मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी घोट जा मुरीद तोखे मुबारक आ जो अल्लाह ताला तोखे सुहिणी निस्बत अता कई आ। हे फकीराणियूं कचहरियूं, हे फकीराणियूं ॻाल्हियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे दिल खे वणनि थियूं, जे तुंहिंजे दिल खे सुठियूं थियूं लॻनि, जे दिल चवई थी त हे ॻाल्हियूं सुहिणियूं आहिनि त पोइ मुंहिंजा दोस्त जन जो ही गुलाम आ। हिकिड़ो दफ़ो दावत ते उन मुंहिंजे यार जे अंगण ते अची ॾिसजां। अल्लाहाबाद कंडियारो ज़िलो नौशरो फिरोज़ जे अंदरि अल्लाहाबाद दरगाह मुंहिंजे मुर्शिद करीम सजण साईं जी। हिकिड़ो दफ़ो अच, न तोखां पुछंदा त कहिड़ी ज़ात अथई, कोट कंहिंखे ॾींदो है, रंग कहिड़ो अथई, न न हे आंगुर जो इशारो तुंहिंजे दिल ते ॾींदा। उहो मुंहिंजा दोस्त इन दिल में अल्लाह जो तोखे ज़िक्र ॾसींदा। ही सिर्फ़ सजण साईं जे गुलाम जो हिकिड़ो शेर आहे जे कल्ब वियो अथई कटिजी। अच मुंहिंजे मुर्शिद सजण साईं वटि साबुण हणंदई सुर हो की न घुरंदई घटि, अहिड़ो ॾींदई ॾस जो मिलाईंदई मदीने जे घोट सां। अल्लाह ताला जी ज़ात मो गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। पर इहा उम्मीद रखां तो तव्हां ॻोठ माही खान ओठे वारनि मां ऐं जेके ओड़े पाड़े खां दोस्त आया उन्हनि मां त इंशा अल्लाह ताला पंहिंजे बचड़नि ते तवजह कंदासीं। पंहिंजे बचड़नि खे तैलीम क़ुरान करीम जी बि पढ़ाईंदासीं। स्कूल जी तैलीम बि बचड़नि खे पढ़ायो। न्याणियुनि खे बि जेतिरी हद ताईं मुमकिन हुजे जेसि ताईं तव्हांजूं न्याणियूं समझदार थियनि, जेसि ताईं न्याणियुनि खे तैलीम ॾेई सघो था। न्याणी पढ़ियल सुभाणे पंहिंजो घर जो सुहिणो माहौल पाण करे वठंदी। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। तरफ़ैन खे मुंहिंजो रब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। 2 कलाक जे पूरा कया था। मना 5 मिनट जेके बचा आहिनि 2 कलाकनि मां चए थो 2 कलाक पूरा थियनि। कलाक खां मथे तकरीर कोन कंदो हाणे थकिजी पियो। कलाक सवा हिते 2 कलाक कीअं वेही वियासीं? भला 6 मिनट विञायो कोन था। नात पढ़ां था। ॿुध मां मदीने अचा जलसू धो अचा या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी। मां मदीने अचा जी जलसू धो अचा। मां मदीने अचा बाबल सूधो अचा। चो मां मदीने अचा बचड़न सूधो अचा। आका सदीड़ो कजा मां मदीने
अचा दिल बरस दीड़ो कजाम मदीने अचा वणे थई गाल त तू भी मूंसां गॾु चओ मां मदीने अचा भई हथड़ा ये दुआ घुरी चओ मुए वारा सभिनी जी दुआ भर मां मदीने अचा जी जल सूदो अचा मां मदीने अचा बाबल सूदो अचा आका सडीड़ो कजाम मदीने अचा दिल बरस दीड़ो कजाम मदीने अचा ख्वाब अहेड़ो दिसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम अल्लाह ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम चुमा आका सडीड़ो कजाम मदीने अचा दिल बरस दीड़ो कजा त बचड़न सूधो अचा मां मदीने अचा मां मदीनो ॾिसा मां मदीने अचा मां मदीनो घुमा आका सडीड़ो कजाम मदीने अचा दिल बरस दीड़ो कजा त भाइरुन सूधो अचा सोहणा सडीड़ो कजा त दोस्तन सूधो अचा तुझे दर ते अचा सूरतो सां सलिया भाइरुन जा चाचन जा मामन जा सौटन जा दोस्तन जा यारन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ बेसमरन के समर दियण वारा नबी तुझे दर ते अचा सूरतो सां सलिया आका सडीड़ो कजाम मदीने अचा दिल बरस दीड़ो कजाम मदीने अचा सोना सडीड़ो कजा हिन जमायत सूधो अचा अल्लाहुम्मा